अली मुजाहिदो अली खबर त पवंदी जो अली रोज़ेदार हो। गर्मी जा ॾियारा हुजनि अॼु 14 जी रात आहे, बाक़ी 16 ॾींहंनि खां पोइ हैदरनि जी ख़बर पवंदी। समझी विया हो न? रखंदव न? हिकिड़ा त सफ़ा वात जी बंदि कई वेठा हलाइनि, इरादो अथनि हलाइनि न। कि न देखा चांद रमजान का तो हो गया बीमार। हाँ सही ॾाढा थोरो खोले सही ॾाढा रोज़ा रखां साईं अलाह सां यां तो पाटे पर सही मादे में तकलीफ़ आहे न। सही तव्हां चवंदा न मरीज़ न वला सफ़र मरीज़ आहे साईं चो इंशाअल्लाह हैदरी रोज़ा रखंदा छो त मुंहिंजे मुर्शिद अली रोज़ेदार हो। रोज़ेदार असांजे पासे चवंदा आहिनि हिकिड़े माण्हू रोज़ो रखियो ज़ाल रखराइसो हुयो हैदरी ज़ाल रखराइसो रोज़ो मां रोज़ो रख मुला था रखनि उन चए थो मां हैदरी हाँ ठीकु आहे हमरा जो रोज़ो रखो जून जूला जो रोज़ो रखण खां मामूली ॻाल्हि आहे छा चओ मुजाहिद रखंदा हेल था अचनि था अप्रैल में ओ दोस्तो उनखे मां इहो रोज़ो रखायो 10 खां पोइ जून जूला जो महीनो अची हमरा खे वॾी उंज जो लॻी त दिले खे भाकुर पाए वेही रहियो। ज़ाल खे चई ने भागी रोज़ो रखाए अथई मां भॼाए थो चई पादर अहिड़ा ठोकींदी माए हैदरी तो सलाए रोज़ो न मुंहिंजो मुर्शिद अली रोज़ा रखंदो हो चंड्रा चई पोइ त सभा मरी वियो मां जल्दी कर थोरो वरी मां तो तड़ो कराए सुम्हारेसि वरी साईं 2 बजे उथियो साॻो चप सुकीअ ते चई मार पवई मां भॼाए थो चई लट कई वेठी अथसि हे भागा पोइ 2 महीना रखंदी पोइ दिलदारी पई ॾेसि चई ग़लती न कर न हाणे बसि ॿोहारी थी ॾियां ॿोहारी ॾेई छिनकारो ॾींदमि खटूं कढी दिला थी भरियां मानी पचाई सिजो आयो दिलासा पई ॾेसि हे वरी मथे ॾिसी 4 बजे अञा उते टिक ॿधियूं बीठो आहे ॾिसेसि थो न लहिजाए मुलनि सां ॿधल आहे न। चो हैदरी रोज़ा रखंदा मुंहिंजे मुर्शिद अलीअ खे गर्मी जा रोज़ा प्यारा रोज़ेदार जे लाइ त बफ़रतुन लिसाइम फरहतान व फरहतुन इंद फित्रिही व फरहतुन इंद लिकाए रब्बिही। खुदा जी ज़ात जो कसम हिकु शाम जे टाइम ते रोज़े छोड़ण वारो मज़ो नमाज़ी रोज़ेदार त आयो पर बेरोज़ाइत बि ईंदो साईं। बेरोज़ाइत जी निशानी ॿुधायो अंगूछड़ो आलो करे मुंहुं मुलनि जहिड़ो करे मसीद अब अच्छा है जैसे वटो कई थी अरे रोज़ेदार ये थोड़ी तो वटो कई थी रोज़ेदार कदे भी दाह न कई। ओ दोस्तों शाम जे टाइम ते इफ्तारी वारे वक्त में हेॾो फ्रूट पयान हेॾो सही चवां केला सूफ शरबत मिल्क रोज़ बोतल पकोड़ा समोसा हिंदाणा बात तो पानी पानी छो थो करे रखो रोज़ा तव्हांखे मिलंदा। खुदा जी ज़ात जो कसम मदीने वारे से फरमायो अल्लाह रमज़ान में रोज़ाइत जे रिज़्क़ खे वधाईंदो। हे वरी चवंदो सही रोज़ा उहे रखनि जंहिंजे घर में अन्न कोन्हे असांजा गंज आहिनि अड़े तोखे इहा ख़बर न आहे सॼे साल में रब असांखे एॾो न खाराईंदो आहे जेॾो रमज़ान में रोज़ाइतनि खे। अड़े ग़रीब गदह काॾे हलाइण वारो बि शाम जे टाइम ते किलो अधु किलो बचण जे लाइ मुर्गी वरिती ईंदो बाबा ख़ैर त आहे हूअ महीने वठंदा चई अगरि बचण रोज़ा रखिया आहिनि वञा थो रोज़ो छोड़ाईंदो। हा वरी मस्जिद में त वॾो मज़ो अथव भाउ अलाह सां वॾो मज़ो असांजे मस्जिद में बि अल्हम्दुलिल्लाह सभु माल पट ते हूंदो आहे पर किथे किथे वरी ईअं बि थींदो अथव अंदर अरे चांहि चरा चएसि मच्छी आहे अंदर अंदर चांहि चएसि छेलड़ो आहे अंदर चांहि चएसि पालक ऐं पटाटा चई बाबा जमायत जो बि हक़ आहे चरियो अच्छा हाय खुदा जी ज़ात जो कसम ओ वगण जा मुसलमानो शाम जे टाइम ते आज़ान आई न अरे सोड़ो थींदो ईंदो वेझो ईंदो साईं मौलवी साहब घणो टाइम आहे साईं चवंदो बाबा बाक़ी 5 मिंट हाणे वेझो सोरंदो जीअं गोहर डांद टक ते बस अल्लाहु अकबर करे पुट हुजे बि परे थी
एठो हुन मस्जिद जी अज़ान आई पंहिंजी नई दी हर ॾिसंदो होॾ अज़ान आई आहे असां वारे मुल्ला खे अलाए कहिड़ी कारी खाधो आहे अञा अलाए काॾे वियो हाय जॾहिं थींदो अल्लाहु अकबर 15 ॾींहं अॻ में पियो ॿुधायां اللهم إني لك صمت وبك آمنت وعليك توكلت وعلى رزقك فطرت ये गिरो भॼी पटाटे सां दाल सां सब्जीअ सां खारक सां हे सादड़े पाणीअ सां खाईंदो वीने अल्लाह अल्लाह मदीने जो मीर सदको वञास ॾाढो सचो आहे सच जो सरदार हुज़ूर फरमायो ॿाहिरे गिरा सां पाणीअ जे ढुक सां रोज़ेदार जी लूह लूह ठरी पवंदी आहे मज़ो वॾो वॾो मज़ो छेलो खाओ न एॾो मज़ो न ईंदो आहे जेको मगरिब जे टाइम ते मस्जिद में पटाटे सां रोज़े छोड़ में मज़ो हो ॿियो क़यामत जे ॾियारे रोज़ेदार खे अल्लाह जो दीदार थींदो लिस्साइम फरहतन व फरहतुन इंद फित्रिही व फरहतुन इंद लिकाए रब्बिही चओ न सुभान अल्लाह रखंदो रोज़ा दर के रोज़ा छोड़ाईंदो किरे शाम जे टाइम ते हिक चांवर जी मानी ऐं प्लेट कुंड में दादा में अपने घरू आंदी है अब छोड़ा न सभिनी के जय हिकड़े ढुक सां कहिड़ो ज़ात खे रोज़ो छोड़ायो पानी जे ढुक या खीर जे ढुक या हिक खारक सां नबी से फरमायो एॾो सवाब ॾिनो सॼी मोहम्मद जी उम्मत खे रोज़ो छोड़ायो आजाद को तो मस्जिद जा ए वडा बंडल शरबत जा वठी अजे साईं गुलबंद इनकलाबी जे मदरसे में तालिबन खे ॾींदासे साईं तालिब रोज़ा छोड़ींदा मस्जिद में ॾींदासे खुदा जो कसम मोमिन जो रिज़्क वधायो वेंदो आहे हाय हे रमज़ान शरीफ अचे तो मुंहिंजो मुर्शिद अली जो रोज़ेदार हो हैदरी थींदो पक्का या कच्चा हैदरी निमाज़ी हो अली निमाज़ी हो अली रोज़े वारो हो मुझो मौला हुसैन करबला जे रेज़ार ज़मीन के एक हथ में तलवार बे हथ में कुरान मथे ते पटको चेहरे ते सुहारी ज़बान ते अल्लाह जो कुरान जारी खुदा जी ज़ात जो कसम हेडे करबला जे मैदान में कुरान पढ़दे पढ़दे शहीद इन सोहणे हुसैन के उन जे कोशिश पियो करे त धरती अल्लाह जी कानून भी कहजो पाकिस्तान का मतलब क्या पाकिस्तान का मतलब क्या तेरा मेरा रिश्ता क्या ला इलाहा इल्लल्लाह